अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, कोडे जी भरिसां संगावती तकरार तां रिटायर पुलिस एहलकार अली खान बुगटी जी तज़लील जवाबदारनि पारां ॾाढ़ी शाबर ऐं अधु मथे जा वार बि कूड़े फिटो करे फ़रार थी विया। मुतासिर पुलिस एहलकार प्रेस क्लब पहुची इंसाफ़ जे लाइ दाऊं वो वठे तो ॿियो हमरा मां हुनखे ज़ुल्म थोरो कयां असांखे वक़्तु ला हिन में हुन बि मुंहुं मारी मां बि मुंहुं मारी करे कल्ह 9:30 बजे मची करे ॾाढी छापर मुंहिंजो पोयो वठी मुंहिंजी भेण नंढड़ी करे मां पढ़ी करे ख़र्च न हाणे वॾेरा आई वठी संग मुंहिंजी ॾाढी कुड़िया मुंहिंजी भेण ॾिनो असां वॾेरा थी आया बि मुंहिंजो वठी मुंहिंजी भेण। नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते भी ॾिसी सघो था। पोइ हाणे मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।